नाज़रीन, मीरपुरखास में 19 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी 307 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में आहे हबीब, लग़ारी। जी हबीब, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सॼे मुल्क जी मीरपुरखास में कोरोना जे केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। अॼु 19 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। इन सां ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग 307 थी वियो आहे। जॾहिं DHO सर मुश्ताक शाह ॿुधायो त 46 ॼणनि जूं जेके रैंडम टेस्टूं कयूं हुयूं, जिन मां 19 ॼणनि जूं टेस्टूं जेके आहिनि पॉज़िटिव आयूं आहिनि। अहिड़ी तरह 307 थी वियो। हुनजो इहो बि चवणो हो त SOPs ते अमल न करण सबबु ऐं शहरनि पारां थोरे दुकानदारनि पारां सैनिटाइज़र ऐं मास्क जो इस्तेमालु न सबबु वबा में तेज़ी पकड़ी वई। जॾहिं DHO इहो पिणु ॿुधायो त हिन वक़्त ताईं ज़िले में टोटल 3123 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वियूं आहिनि, जंहिंमां 307 ॼणनि जी कोरोना जी तस्दीक थी वई आहे। जॾहिं 90 ॼणा सिहतयाब थी पंहिंजे घरनि रवाना थी चुका आहिनि, जॾहिं 4 ॼणा ज़िले में फौत थी चुका आहिनि। जी हबीब, जी मेहरबानी।